ॾिसां थो तव्हांजी ईमानदारी खे त तव्हां कानून सां केतिरा सचा आहियो। नांग त असां बि न आहियूं जो मिटी खाईंदासीं। तव्हां त उन्हनि खां बि वधीक आहियो। बसि हाणे वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। इहो ॿुधाए त उन्हनि ते हमलो छो कयो? हमलो उन्हनि ते मूं कयो, उन्हनि खे न मूंखे गिरफ़्तार कयो। चओ त मां लाका में हली विया। इहे कमु थी इहो वाह मौला वाह, दिल सां यादि कयमई दिल पर हाज़िर, हाणे त उते ई बीही इंतज़ार थो कयां। अचरे लगी बुढ़े था इसको वडो थियो थी दिल लगी वई थी। हां हाँ यार जुमा, इश्क असली अंदर ॿियारे छॾियो। इहे कमु थी इहा उमेद बि तुंहिंजी जल्दी पूरी थींदी। वक़्तु आहे त ॾिसंदासीं। फ़िलहाल तव्हां पंहिंजो कानूनी कमु कयो।